अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं छा हाल आहे? दुआऊं तव्हां ख़ुशि हो पुटु? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह साईं। अच्छा साईं, आयो मां हिते सर्वे करणु। सर्वे छा जी? हा इहो तव्हां हिन इलाइक़े जा हो न? हा मां हिन इलाइक़े जो आहियां। अच्छा, सर्वे करणी असल में माहौल ख़राबु लॻो पियो आहे सफ़ा। हा इहा ॻाल्हि त आहे। अफ़रा तफ़री सफ़ा वधी वई आहे, सफ़ा माहौल ख़राबु थी वियो आहे। तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछा करणी, अगरि जेकॾहिं तव्हांजे अॻियां डाकू या लुटेरा अची वञनि अॻियां, जी जी, उन जे लाइ तव्हां को बंदोबस्तु कयो आहे? साईं इहो असल में मुंहिंजी माउ मूंखे चवंदी त पुटु को हुनरु सिख, पर असां ॿाहिरि आहियूं सादा माण्हू, मां कुझु न सिखियुसि। अच्छा, सफ़ा सादा हो जा? बिल्कुलु बिल्कुलु सादा। सही आहे। जल्दी कयो, जेको सामान अथव कढो ॿाहिरि। हा पर्स अथव, मोबाइल अथव, जेको अथव कढो ॿाहिरि। कट जल्दी कर। हा एतिरो सादो आहे छा? जल्दी कर। मोबाइल कट, मोबाइल कट। हेरे थी नो। यार वाह जी सुरे पियो करे।